सोबदेरो भरसा गोठाजी गुलाम हुसैन झंडेल जो रहाकू पीरसन बीमार मोहम्मद साले झंडील पंहिंजे घरवारी मिसमात ज़बुल निसा मासूम ॿारनि सां गॾिजी मीडिया अॻियां दाहींदे चयो त बासर वियाजी मंज़ूर हुसैन झंडील रोज़ानो तंग करे जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुननि दाहींदे चयो त मंज़ूर झंडील खां कुझु वक़्तु अॻु बचनि जे बुख ख़ातिर खाइण लाइ अनाज वरितो हो, जंहिं ते हुन लखें रुपया ब्याज हणी छॾियो आहे। मां बीमार आहियां, काफ़ी रक़म मोटाए ॾेई चुको आहियां, पोइ बि बासर मंज़ूर झंडेल रोज़ानो पुलिस मोकिले तंग करे रहियो आहे। हुन DIG सखर SSP खरपुर ऐं मसवारनि खां इंसाफ़ जो मुतालबो कंदे चयो त व्याजी ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खणी मूं ऐं मुंहिंजे बचनि जे मथां व्याजखोर जो ज़ुल्म ख़त्म कराए मूं सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में पाण खे प्रेस क्लब अॻियां बाहि ॾेई साड़े छॾींदसि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची